करबल जी आहे बेशक दर्दन भरी कहानी। करबल जी आहे बेशक दर्दन भरी कहानी। जिए मुँह पढ़ी कहानी आयो अखियुनि में पानी। जिए मुँह पढ़ी कहानी आयो अखियुनि में पानी। करबल जी आहे बेशक दर्दन भरी कहानी। जिए मुँह पढ़ी कहानी आयो अखियुनि में पानी। कूड़ा लिखन पया खत अच तूं हुसैन हेॾे। कूड़नि लिखियो खतन में आता असां तोले। कूड़ा लिखन पया खत अच तूं हुसैन हेॾे। कूड़नि लिखियो खतन में आता असां तोले। धोखो रखी दिलनि में तिन हर चिठी उमाणी। धोखो रखी दिलनि में तिन हर चिठी उमाणी। जिए मुँह पढ़ी कहानी आयो अखियुनि में पानी। खत पढ़ंदे नेठ राही थी पियो हुसैन प्यारो। खत पढ़ंदे नेठ राही थी पियो हुसैन प्यारो। कूफे दे थियो रवानो अज़मत ऐं शान वारो। पुट सौट गॾु हा भाउर न्याणियूं ऐं हर कराणी। पुट सौट गॾु हा भाउर न्याणियूं ऐं हर कराणी। जिए मुँह पढ़ी कहानी आयो अखियुनि में पानी। टे शर्त क्या करबल में जिए जो पहुता लश्कर हो ज़ालिमन जो। करबल में जिए जो पहुता लश्कर हो ज़ालिमन जो। इब्ने ज़ियाद ज़ालिम अगवान हो उन्हनि जो। इब्ने ज़ियाद ज़ालिम अगवान हो उन्हनि जो। सैयद जे सथ ते आ सैयद जे सथ ते हर हिक तलवार पंहिंजी ताणी। जिए मुँह पढ़ी कहानी आयो अखियुनि में पानी। करबल जी आहे बेशक दर्दन भरी कहानी। जिए मुँह पढ़ी कहानी आयो अखियुनि में पानी। टे शर्त क्या पियो सैयद पोइ ते छॾियो वञा मां। टे शर्त क्या पो सैयद पोइ ते छॾियो वञा मां। छॾियो यज़ीद ॾे या इस्लामी सरहदुनि सां। टे शर्त क्या पो सैयद पोइ ते छॾियो वञा मां। छॾियो यज़ीद ॾे या इस्लामी सरहदुनि सां। अहिड़ी अबुल कलाम वाज़िह लिखी आखाणी। अहिड़ी अबुल कलाम वाज़िह लिखी आखाणी। जिए मुँह पढ़ी कहानी आयो अखियुनि में पानी। मोटणो नकी ॾियनि पिया अॻिते नकी छॾियाऊं। इस्लामी सरहदुनि ते पहुचणो नकी ॾिनाऊं। मोटणो नकी ॾियनि पिया अॻिते नकी छॾियाऊं। इस्लामी सरहदुनि ते पहुचणो नकी ॾिनाऊं। केॾो ही ज़ुल्म थियो आ रोए थी दिलि निमाणी। केॾो ही ज़ुल्म थियो आ रोए थी दिलि निमाणी। जिए मुँह पढ़ी कहानी आयो अखियुनि में पानी। पुटड़ा ऐं सौट भाउर तोड़े कुठा विया ख़ादिम। पुटड़ा ऐं सौट भाउर
तोड़े कुठा विया ख़ादिम सईद चयो तॾहिं बि तोखे न मञबो ज़ालिम सईद चयो तॾहिं बि तोखे न मञबो ज़ालिम सईद सां विढ़ंदड़नि जी हुई सोच ज़ालिमाणी सईद सां विढ़ंदड़नि जी हुई सोच ज़ालिमाणी जीअं मूं पढ़ी कहाणी आयो अखियुनि में पाणी करबल जी आहे बेशक दर्दन भरी कहाणी जीअं मूं पढ़ी कहाणी आयो अखियुनि में पाणी मैदान जंग जे में ज़ख्मी नमाज़ में थियो मैदान जंग जे में ज़ख्मी नमाज़ में थियो शहज़ाद सुहिणो आहे मुर्शिद हुसैन मुंहिंजो सजदे में आ शहादत हज़रत हुसैन माणी सजदे में आ शहादत हज़रत हुसैन माणी जीअं मूं पढ़ी कहाणी आयो अखियुनि में पाणी करबल जी आहे बेशक दर्दन भरी कहाणी जीअं मूं पढ़ी कहाणी आयो अखियुनि में पाणी